लाड़काणे मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे में हर साल जीअं हिन साल बि करबला जी शहीदनि जी यादि में पूज हिंदू पंचायत तरफ़ां हिंदू धर्मशाला में नियाज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें पीपी अॻवान जमील सूमरो, शाहरुख सियाल, इमदाद मशहूरी, मर्तज़ा कलोड़ो, एडवोकेट कल्पना देवी, डॉक्टर अमृत लाल ऐं ॿियनि शिरकत कई। एडवोकेट कल्पना देवी जो चवणु हो त असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेतिरी मोहबत कंदा आहियूं उन मोहबत खे असां लफ़्ज़नि में बयान नथा करे सघूं। इहा अॼु जी ॻाल्हि न, पर असांजी पैदाइश ऐं नस्लनि खां इहा दावा कंदा आहियूं त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा बि आहिनि। हिन चयो त मुसलमाननि सां गॾु असां हिंदू बिरादरी बि मुहर्रम अल हराम जा ॾियारा अक़ीदत एहतराम सां मल्हायूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।